अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जॾहिं बि माण्हुनि वटि हिदायत पहुती त उन वक़्त खेनि ईमान आणण खां सवाइ उन्हीअ ॻाल्हि रोकियो जो हुननि चयो त छा अल्लाह बशर या इंसान खे पैगंबर करे मोकिलियो आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त जेकॾहिं फ़रिश्ता ज़मीन ते इत्मिनान सां हलंदड़ फिरंदड़ क़ौम हुजनि हा त असीं ज़रूर उन्हनि ते आसमान मां फ़रिश्ते खे ई रसूल करे मोकिलियो हा। चयो त मुंहिंजे ई तव्हां जे विच में बस अल्लाह ई गवाह काफ़ी आहे। बेशक उहो पंहिंजे बाननि जे हाल खां पूरी तरह बाख़बर ऐं सभु कुझु ॾिसंदड़ आहे। ऐं जंहिंखे अल्लाह हिदायत नसीब करे सो ई हिदायत वारो आहे ऐं जंहिंखे हू गुमराही में मुब्तला करे छॾे त उन खां पोइ अहिड़नि माण्हुनि लाइ हुन यानी अल्लाह खां सवाइ तो को बि हिमायती ऐं मददगार न लहंदे। क़यामत जे ॾींहुं असीं खेनि मुंहं भर उथारींदासीं यानी ऊंधो घेले आणींदासीं ऐं उहे अधा गूंगा ऐं ॿोड़ा हूंदा। उन्हनि जी जाइ जहन्नम हूंदी ऐं जॾहिं बि जहन्नम जी बाहि थोरो उझामंदी यानी झकी या हल्की थींदी त उनखे असां वधीक भड़काईंदासीं। इहा सज़ा उन्हनि लाइ इन करे आहे जो बेशक हिननि असांजी आयतुनि जो इनकार कयो ऐं चयो त जॾहिं असां ॻरी रुगो हॾा ऐं चूरो थी वेंदासूं त छा वाकई असांखे वरी नईं सिर पैदा करे उथारियो वेंदो। छा उहे नथा ॾिसनि त बेशक जॾहिं अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा कयो आहे सो उन ॻाल्हि ते क़ादिर आहे त उन्हनि जहिड़नि खे वरी ॿीहर पैदा करे ऐं हुन यानी अल्लाह उन्हनि लाइ हिकु वक़्तु मुक़ररु कयो आहे जंहिं में को बि शक न आहे। पर अफ़सोस त तॾहिं बि उहे ज़ालिम इनकार करण खां न मुड़िया, ज़िद ऐं होड ते अड़िजी बीही रहिया। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे रब जी रहमत जे खज़ाननि जा मालिक थियो हा त उन जे खपी वञण जे डप खां ज़रूर रोके यानी बंद करे रखूं हा ऐं अल्लाह जी मखलूक खे महरूम रखूं हा। ऐं इंसान त वाकई ॾाढो तंग दिल यानी कंजूस ऐं बखील आहे।